अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इंसानी ज़िंदगी में हौसला अफ़ज़ाई जो अहम किरदार आहे, इन मुतालिक़ त इंसान के अॻिते वधण जे लाइ हौसला अफ़ज़ाई वॾो अहम किरदार अदा कंदी आहे। जेकॾहिं तव्हां असां कंहिं बि माण्हू जी हौसला अफ़ज़ाई कंदा आहियूं त उहो माण्हू शुरूआत में कमज़ोर हूंदो आहे पंहिंजे उन शोबे में, पर तव्हां असांजी हौसला अफ़ज़ाई उन खे मज़बूत खां मज़बूत बणाईंदी आहे। मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त मां कंहिं क़िराअत जे मुक़ाबले में शिरकत कई, पोइ जॾहिं रिज़ल्ट थियो, पोइ जेके उते जजिस मौजूदु हुया उन्हनि मुंहिंजे बारे में अजीब अजीब कमेंट ॾिना त तोखे तरतीब सां क़ुर पढ़णु ईंदो ई कोन, क़िराअत सां क़ुर पढ़णु न ईंदो, सुहिणे लहजे सां क़ुर पढ़णु कोन ईंदो, तूं पढ़ी कोन सघंदे। पोइ उन शागिर्द ॿुधायो त मुंहिंजी हिमत जवाबु ॾेई वई ऐं मां अॻिते न वधी सघियुसि। यानी उन्हनि जजनि जे इन कमेंट ॾियण जे करे उहो शागिर्द जेको थोरियूं ग़लतियूं पियो करे, बजाए उनजे त उनजी हौसला अफ़ज़ाई कई वञे, उन्हनि जजनि उन जी हौसला शिकनी कई, जंहिंजे करे उहो अॻिते न वधी सघियो। पर हौसला अफ़ज़ाई हिकिड़ो अहिड़ो अमल आहे, जेकॾहिं कंहिं बि शख़्स में का ग़लती हूंदी आहे त पोइ बजाए रुॻो उनजी ग़लतियूं ॻणण जे त उनजी हौसला अफ़ज़ाई कजे। हिकु दफ़ो उहो ग़लती करे थो, वरी ॿिए दफ़ो उन खे सम्झाइजे ऐं उनजी ग़लती खे ख़तमु करण जे लाइ उनजी रहनुमाई कजे। तव्हां असां जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे कंहिं कम में हौसला अफ़ज़ाई कंदासूं त हौसला अफ़ज़ाई करणु हिकिड़ो अहिड़ो अमल आहे त कंहिं बि माण्हू खे जबल जे जेकॾहिं चाढ़ियो वञे त पोइ वरी उनजी हौसला अफ़ज़ाई गॾो गॾु कई वञे त उहो जबल ते चढ़ी वेंदो। ईअं ई दुनिया में केतिरा ई अहिड़ा मामलात आहिनि, जेकॾहिं तव्हां असां शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं था त उहे अॻिते वधी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं रुॻो उन्हनि जी कमज़ोरियुनि खे ई ॻणणु वियूं, छो जो अक्सर बहितरीनु जेके मोटिवेशनल स्पीकर आहिनि उहे इहो ई ॿुधाईंदा आहिनि त तव्हां रुॻो शागिर्दनि जूं कमज़ोरियूं नोट न कयो, बल्कि कमज़ोरियुनि खे ख़तमु करण जे लाइ उन्हनि खे एडवाइस ॾियो। पर उन्हनि जी थोरियुनि जेके ख़ूबियूं आहिनि उन्हनि जी तमामु घणी तारीफ़ कयो। जीअं उन्हनि थोरियुनि ख़ूबियुनि जी तारीफ़ करण जे करे उनजी हौसला अफ़ज़ाई थिए, जॾहिं उनजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे त उहो अॻिते वधी वेंदो आहे। मूं अक्सर ॾिठो आहे त कुझु दोस्त सोशल मीडिया ते लिखंदा रहंदा आहिनि, पोइ सुठा आलिम जेके सोशल मीडिया सां वाबस्ता आहिनि त उन्हनि नंढड़नि शागिर्दनि जी नंढियुनि उन्हनि तहरीरनि खे ग़ालिबन पढ़ंदा आहिनि या न आहिनि पढ़ंदा, मुमकिन आहे पढ़ंदा बि हुजनि, पर पढ़ण खां बाद में उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई घटि कंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि नंढियुनि तहरीरनि में उन्हनि शागिर्दनि जी, उन्हनि दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे, हिकिड़ो ई कमेंट उनजे बारे में कयो वञे, जेकॾहिं शागिर्द जी तहरीर ते हिकिड़ो उस्ताद उनजो कमेंट करे थो त उनजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। असांजो दोस्त कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ी तहरीर लिखी हुई त उन ते असांजो हिकिड़ो महिरबानी दोस्त आहे, उनजी हौसला अफ़ज़ाई कई। हालांकि उन पहिरियों तहरीर लिखी हुई सोशल मीडिया ते, त उस्ताद साहबु उनजी हौसला अफ़ज़ाई कई त तूं इन कम खे जारी रख ऐं वक़्तन फ़वक़्तन आहिस्ते आहिस्ते तुंहिंजे कम में वाधारो थींदो ऐं तुंहिंजे इन तहरीरनि में निखार पैदा थींदो। जॾहिं उन हौसला अफ़ज़ाई कई उस्ताद साहबु त वाक़ई उहा अॻिते हली हाणे उन दोस्त जा अख़बारनि में कालम बि ईंदा आहिनि
अने उन हौसला अफ़ज़ाई करण जे करे उहो दोस्त असांजो अॻिते वधियो। पर जेकॾहिं उनजो रुॻियूं ख़ामियूं बयानु कजनि हा या वरी उनजी तरफ़ तवजो बि न ॾिजे हा त पोइ उहो बसि शायदि हिकिड़ी तहरीर ते बीह वञे हा। इन लाइ तव्हां असांखे उहे दोस्त जेके सोशल मीडिया ते लिखनि था या इन खां अलावा ॿिए प्लेटफॉर्म ते लिखनि था उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे। ख़ुसूसन असातिज़ा खे गुज़ारिश आहे त पंहिंजे शागिर्दनि जी इन बारे में हौसला अफ़ज़ाई कनि जीअं तव्हांजा शागिर्द अॻिते वधनि। तव्हांजा शागिर्द अॻिते वधंदा त तव्हां सम्झो त तव्हांजो ई अॻिते वधणु आहे ऐं तव्हांजी कामयाबी आहे ऐं तव्हांजो ई नालो रोशन थींदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।